असां मौजूद आहियूं ॻोठ दिलदार मुंदराणी में जेको दोदापुर लॻ शहीद ज़ुल्फ़कार अली मुंदराणी जो ॻोठ आहे। अॼु खां 1 साल पहिरियों 26 तारीख़ ते हिन ई जेको आहे तारीख़ ते दोदापुर शहर में संदसि बेरहमाना क़तल कयो वियो। अॼु हुनजी पहिरीं वरसी आहे, जंहिंजा महिमान ख़ासि सिंध जी लाडली अख़बार कोशिश जा जेको आहे सो एडिटर ऐं तमामु वॾो नालो वॾा लेखक नेमत घोड़ो साहिब जा आहिनि। ऐं हिन जेको आहे वरसीअ जे हवाले सां असां ॿुधाईंदा हलूं त हिन पहिरीं तक़रीब में तमामु घणा माण्हू इलाइक़े जा बि शरीक थिया आहिनि ऐं तमामु सहाफ़ियुनि जो वॾो तादाद जेको आहे शरीक थियो आहे। हाणे अचो त असां हिन तक़रीब में जेको आहे शामिल दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू शहीद खे जेको आहे सो कीअं जेको आहे ख़िराज तहसीन पेश कनि था ऐं उन हवाले वरसी जे हवाले सां हू छा था ॿुधाइनि पिया। पंहिंजो अमर साईं फौरी तौर ते मां इहो चवंदुसि त ज़ुल्फ़कार ज़िंदा मरी वियो, ॿियो को जिन मारियो ज़ुल्फ़कार खे उहे मरी विया। ज़ुल्फ़कार त ज़िंदा ही सभु वेठा आहिनि, सभु आउं पाण ज़ुल्फ़कार आहियां, ही सभु ज़ुल्फ़कार आहिनि, तव्हां ज़ुल्फ़कार हो। अफ़सोसनाक वाक़ियो मूं सवेर पे इहो ॻाल्हायो त साल अॻ में 26 मई ते आयो हुउसि त मूंखे कारा कपिड़ा पातल हुआ ऐं अॼु आयो आहियां मूंखे सफ़ेद कपिड़ा पातल आहिनि। कारा कपिड़ा इन जे करे पातल हुआ जो असांजे हिकिड़े बेॾोही ऐं नफ़ीस ऐं हिकिड़े पुरअमन दोस्त खे बेदर्दीअ सां क़तल ऐं शहीद कयो वियो हो। उन ॾींहुं मूंखे सोग में ऐं सोग में कारो लिबास हो, पर पोइ असां कानून जो रस्तो अख़्तियार कयो, असां अमन जो रस्तो अख़्तियार कयो ऐं असां आइन जो रस्तो अख़्तियार कयो। असां FIR कटराई कानून मूजिबि जवाबदारनि खे गिरफ़्तार करायो जेके जेकबा जेल में सड़ी रहिया आहिनि। त अमन जो रस्तो अख़्तियार करण ते असांखे जेको इंसाफ़ मिलियो उन जे करे अॼु मूंखे सफ़ेद पातल आहे। ऐं शहीद जे वारसनि जो बि चवणु आहे त भई जेकॾहिं असां कानून जो हू मूंखे क्रेडिट ॾियनि था त भई जेकॾहिं असां पंहिंजो मुंहिंजे लाइ चवनि था, जेकॾहिं हू न चवनि हा त भई असां कानून जो रस्तो अख़्तियार न कयूं आहे, शायदि ॿियो को रस्तो अख़्तियार कयूं आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन इलाइक़े में हिकिड़ो ॿियो अमन अमान जो मसइलो पैदा थी वञे हा। त मूंखे असांखे अॼु उन लास्ट ईयर आउं इलाही गम में हुउसि, ॾुख में हुउसि, तकलीफ़ में हुउसि, पर अॼु आउं थोरो रिलैक्स आहियां ऐं वधीक रिलैक्स तॾहिं थींदुसि जॾहिं जवाबदारनि खे सज़ा मिलंदी। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हिन खां सवाइ बि सहाफ़ियुनि जा क़तल थिया आहिनि। अजय कुमार लालवाणी खे क़तल कयो, साॻे क़िस्म जो इलाइक़ो दोदापुर पसमानदा इलाइक़ो पोइते पियल, सालेपट साॻे नमूने जो पोइते पियल हिकिड़ो इलाइक़ो डूराऊं इलाइक़ो जंहिंखे चवंदा आहिनि। त सहाफ़ियुनि सां ज़्यादतियूं, क़तल, अगवा, केस दहशतगर्दीअ जा, त इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। असां हुकूमत खे, रियासत खे, कानून लागू कंदड़ इदारनि खे, पुलिस खे ऐं सभिनी खे जेकी बि स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे वार्न कयूं था त हाणे ही बंदि कयो। तव्हां ॾिसो पिया केॾो वॾो प्रोटेस्ट थियो अजय कुमार लालवाणी ज़ुल्फ़कार लाइ, केॾो वॾो, असां 10 कलाक त हिते ई हुआसीं दोदापुर में लास्ट ईयर, ऐं अजय कुमार लाइ केॾो वॾो प्रोटेस्ट थियो। त इन मां तव्हां सम्झी वञो त भई हद थी चुकी आहे, हाणे वधीक बर्दाश्त न कबो। कलम जी हुरमत ते सौदेबाज़ी न कबी ऐं कलम जा जेकी पोरियत आहिनि सभु तव्हां असां हिकिड़ी फैमिली आहियूं, कलम जो कुटुंब आहियूं, कलम जो कबीलो आहियूं। हिननि मां कंहिंसां बि ज़्यादती थींदी त असां ख़ामोश न वेहंदासीं ऐं हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी तहरीक हलाईंदासीं, भरपूर जदोजहद कंदासीं। हींअर कानून पेश कया विया आहिनि सिंध असेंबली में ऐं क़ौमी असेंबली में, उन में डिले न कई वञे, डिलेइंग टैक्स जेके आहिनि उहे इस्तेमालु न कया आहिनि। फौरी तौर ते कानून पास करे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जेकी सहाफ़ी जिन सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल आहिनि उहे केस ख़तमु कया वञनि। जेकी सहाफ़ी क़तल थिया आहिनि, शहीद थिया आहिनि, उन्हनि जे क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। सही अॼु असांजे शहीद ज़ुल्फ़कार अली मुंदराणी जी वरसी आहे, जेको मुंहिंजो पुटु आहे ऐं जंहिंखे 26 मई ऐं 2020 ते पंहिंजो 1 बजे धारा क़तलु कयो वियो। उनजी वरसी आहे जंहिंमें असांजा सहाफ़ी बिरादरी दोस्त ऐं ख़ासि करे चाचो नेमत साहिबु कोड़ो साहिबु शरीक थिया आहिनि, महिमान ख़ुसूसी आहिनि। ऐं केस जे बनस्पत इहो अर्ज़ु आहे त हाणे केस फाइनल पंहिंजे पोज़ीशन में आहे। हुन जूं ज़मानतूं हर जाइ ते रद्द थी वियूं आहिनि, हाई कोर्टनि में हुन जूं ज़मानतूं रद्द थी वियूं आहिनि। इमाम अली शाह सां गॾु मुमताज़, नज़ीर हुसैन ऐं पंहिंजो रियाज़ हुसैन, ग़ुलाम अली ऐं पंहिंजो इहे जेके बि जवाबदार आहिनि उहे इंशा अल्लाह ताला मुंहिंजे ख़्याल में त हीउ जेको ईंदड़ महीने में केस फाइनल पंहिंजो मंज़िल ते पहुचंदो ऐं केस जो फाइनल फ़ैसिलो थी वेंदो इंशा अल्लाह। शहीद ज़ुल्फ़कार मुंदराणी जी अॼु पहिरीं वरसी आहे। हिन पहिरीं वरसी में सिंध जा सभई कलमकार, अहले इल्म, कलमधणी सभु हिते कई अची गॾु थिया आहिनि ऐं कोशिश अख़बार जो महबूब एडिटर, नाले वारो लेखक, मज़हमतकार नेमत घोड़ो पहुची रहिया आहिनि। बदकिस्मती ही आहे 1 साल गुज़रण जे बावजूद शहीद जे खून सां इंसाफ़ न थी सघियो।
असां हिन रियासत खां हिन हुकूमत खां पुछणु चाहियूं था त शहीद जे कातिलनि खे अवां कैफ़े किरदार ते पहुचण बजाए उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। पर हिकिड़ी ॿी जेका ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, शहीद जे रेटे रत ऐं उन खून जेका सॼी सिंध जे अंदरि हुबकार पैदा कई आहे, मज़ाहिमत पैदा कई आहे, नतीजे तौर ते सॼी सिंध जे अंदरि सहाफ़ी पंहिंजे कलम खे अलम बणाए करे जागीरदारी समाज जे ख़िलाफ़ु, वॾी राजशाही जे ख़िलाफ़ु, भोतार के निज़ाम ऐं कल्चर जे ख़िलाफ़ु जेका विढ़ी रहिया आहिनि, मज़ाहिमत करे रहिया आहिनि। ऐं हिन मौक़े ते आऊं शहीद ज़ुल्फ़कार मुंदराणी खे सुर्ख़ सलाम पेश कंदे पंहिंजे सहाफ़ी भाइरनि खे हीअ गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा नंढा नंढा अख़्तिलाफ़ विसारे करे पंहिंजे कलम खे अलम बणायो त जीअं पाण सॼी सिंध जे अंदरि मुतबादिल तौर ते साम्हूं अचूं ऐं पाण इहो अहद कयूं त जॾहिं पाण पंहिंजे कलम सां निभाईंदासीं तॾहिं सिंध मां का बि फज़ील आगवा न थींदी, को बि शहीद ज़ुल्फ़कार जहिड़ो कूंदर पुटु न कुसबो ऐं उनजे रत फुरनि सां इंसाफ़ थींदो। ऐं असां सिंध हुकूमत खां घुर था करियूं त जेसि ताईं शहीद ज़ुल्फ़कार जे रत फुरनि सां इंसाफ़ न थींदो तेसि ताईं असां जिदोजहद जे मैदान ते हूंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु शहीद ज़ुल्फ़कार मुंदराणी जी वरसी आहे, तमामु अफ़सोस थियो। ज़ुल्फ़कार ईअं सम्झो शख़्सियत न हो पर हिकु इदारो हुयो ऐं मां वटि उहो कमु कंदो हो एज़ ए HST तौरु। यकीन कयो त हर कमु उहो त ज़्यादातर संभालियो अचे पियो। हिकिड़ो होशियारु ॿियनि सभिनी खां हर शइ में मुनफ़रिद हूंदो हुयो, ॻाल्हाइण में, उथण में, वेहण में, पढ़ाइण में, करण में। ऐं हुनजो जेको किरदारु हो उथण वेहण उहो अलॻि हुयो। थोरे ई वक़्त में हुन जेको पंहिंजो नालो सॼे सिंध में, पाकिस्तान में माना सुञातो वञे पियो त हीअ कहिड़े क़िस्म जो शख़्सियत आहे, छा आहे। हुन में लीडरशिप जी जेका क्वालिटीज़ हुयसि, जंहिंजे करे पोइ हाणे अलाह बहितर कंदो, अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾींदो, अलाह सुठो कंदुसि। तमामु ॾुख पहुतो ऐं हुनजे वालिद साहिब सां मां गॾु पढ़ियो आहियां, उहो बि गॾु। ऐं हिन कॾहिं बि मूंसां हिकु ॾूं न कई। मां जो उस्ताद रही चुको आहियां ऐं जीअं चवंदो हुओमांसि उहे कंदो हुयो। जी नाज़रीन, शहीद ज़ुल्फ़कार अली मुंदराणी जे हीअ जेको आहे पहिरीं वरसीअ जे मौक़े ते तव्हां जेको आहे हिते मौजूदु महिमाननि जा ऐं जेको आहे सो शुरका जा ख़्यालात ॿुधा। साईं नेमत खोड़ो साहब बि जेको आहे तमामु जेको आहे इहा ॻाल्हि कई त हीअ जेको क़तल आहे उन खे असां कॾहिं बि ॿुॾणु न छॾींदासीं ऐं कातिलनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदासीं। ऐं रहीम जान मुंदराणी जेको शहीद जो वालिद साहिबु आहे, साईं बि इहा ई ॻाल्हि कई त असांजे हिन जेको आहे क़तल खे ऐं वॾी जेको इलाइक़े खे खूनरेज़ी खे बचाइण लाइ हिन क़तल खे जेको आहे तारण जे लाइ साईं नेमत खोड़ो तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं हुननि इन वचन खे वरजायो त असां कातिलनि खे कॾहिं बि माफ़ु न कंदासीं, कंहिं बि सूरत में माफ़ु न कंदासीं। असां ज़ाती तौर बि प्लान करे सघूं था पर असां ज़ातियात खे हाणे ज़ाती प्लान न कंदासीं। असां कानून जो दग वरितो आहे, जेको फ़ैसिलो कानून कंदो उहो असांखे क़बूलु हूंदो। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंह जी, जेकब न्यूज़, गढ़ी खैरो।